जी बेले खाते नौशरफ फिरोज जे वर्करनि पारां पघारूं ट्रेज़री ज़रिए न करण ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ प्रेस क्लब नौशरफ फिरोज ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त पाणनि खां हाल वाल पुछूं त हिननि जो कहिड़ा मुतालबा आहिनि, हिन छा चवणु आहे। असांखे पघारूं ऑनलाइन कयूं वञनि, असांखे टाइम स्केल ॾिना वञनि ऐं असांजा अपग्रेड ॾिना वञनि। असांजी पघारुनि जी अहिड़ी हालत आहे जो असांजा टे महीना बि असांखे पघार नथी मिले। असांखे परेशानी जो त जेको आहे शिकार आहियूं ऐं असां अहिड़ा कई वाक़िया ऐं इहे जुलूस कढी चुका आहियूं, पर असांजे ऑफिसरनि जी का बि जूं नथी चुरे। असांजो सिंध वज़ीर आला खे ऐं सिंध फॉरेस्ट सेक्रेटरी खे, सिंध फॉरेस्ट चीफ खे असांजी अपील आहे, महिरबानी करे खुदारा असां ते रहम कयो वञे, असांखे अपग्रेड जो असांजी पघार ऑनलाइन कयो। तालबो इहो आहे त असांजो पघार ऑनलाइन कयो वञनि, उन खां बाद अपग्रेडेशन ॾिना वञनि। छा आहे त असांखे ॿ महीना पघार कोन थी सघे। असांखे फील्ड में वञे थो, फी फॉरेस्ट गार्ड खे 10,000 एकड़ जो जेको आहे सो ज़िम्मेवारी ॾिनो थो वञे। मोटरसाइकिलूं आहिनि, उन में तेल भराइणो थो पए, उहे ख़राब थी पवनि, रस्ते में पंचर थी पवनि, उनखे असांखे एतिरो पैसो न आहे उन में तेल भराए सघूं। असांखे पघारूं टाइम ते ॾिनियूं आहिनि त असां हुन में हर मसइलो हल करे सघूं। फीसूं आहिनि, ॿार था पढ़नि स्कूलनि में, असांखे फीसूं अदा नथा करे सघूं। कहिड़ो बि मसइलो असांजो हल न थी सघे। महिरबानी करे असांजो पघारूं ऑनलाइन कयूं ऐं अपग्रेडेशन ॾिनो वञे। असांजो मुतालबो पहिरियों इहो आहे त असांजो पघारूं ऑनलाइन न आहिनि। असां ईदुनि में बि परेशान आहियूं ऐं हर महीने में असांखे परेशानीअ मुंहुं ॾियणो थो पए। असांजा जेके ॿार स्कूल में पढ़ी नथा सघनि ऐं असां हर मजबूरीअ जो शिकार थी विया आहियूं। असांजो ॿ महीना टे महीना पघारूं नथियूं थियनि। असांजो मुतालबो पहिरियों इहो ई आहे त असांजो पघारूं ऑनलाइन कयूं वञनि ऐं ॿियो असांजो मुतालबो इहो आहे असांखे अपग्रेड कयो वञे ऐं टियों असांजो मुतालबो इहो ई आहे त प्रमोशन कया वञनि ऐं चोथों असांजो मुतालबो इहो त पंजाब ऐं KPK में उन्हनि खे नोटिफिकेशन जारी थी चुको आहे। असां सिंध गवर्नमेंट खे इहो ई मुतालबो करणु चाहियूं था त असांखे पंजाब जे बराबरि पंहिंजा हक़ ॾिना वञनि। असांजी पघारूं ऑनलाइन कोन थी थियनि। असांखे जेको आहे न को ॿारनि जी तालीम जी फीस भरे था सघूं, न को पेट्रोल गाॾीअ जो भरे ऐं जेको आहे ड्यूटी ते वञी था सघूं। असांजे पंधु तमामु परे आहे ऐं असांखे महिरबानी करे स्केल ॾिना वञनि जेके ॿियनि सूबनि जे बराबरि आहे। असांजे माटेली माउ जहिड़ो जेको आहे सिंध सां सलूक कयो थो वञे। असांजो मुतालबो आहे त पहिरियों त असांजी पघार ऑनलाइन कई वञे। उन करे जो हर पहिरीं त खाॻई पघार खणे थो, पर असां वाहिद माण्हू आहियूं जेको टे महीना असांजी पघार कान्हे का। असां स्कूल जूं फीसूं ॿारनि जूं नथा भरे सघूं, कंहिं बीमारी जो इलाजु नथा कराए सघूं। ॿियो असांजो मुतालबो आहे असांखे यूनिफॉर्म ॾिना वञनि। टियों असांजो मुतालबो आहे कि असांखे पंजाब ऐं KPK जे बराबरि स्केल ॾिना वञनि ऐं असांखे टाइमिंग स्केल अञा ताईं न मिलियो आहे। असांखे 30 साल नौकिरी कंदे थी विया आहिनि, अञा ताईं हर तक़रीबन डिपार्टमेंट खे आहिनि इहो स्केल मिली विया आहिनि, टाइम स्केल असांखे न मिली सघियो आहे। ॿेले खाते जे मुलाज़िमनि जा तव्हां वीचार ॿुधा, हुननि जो चवणु आहे त संदनि पघारूं ऑनलाइन न थियण करे टे महीननि खे पघारूं नथियूं मिलनि, जंहिं सबबु मुआशी मसइलनि जो शिकार रहनि था। जॾहिं त जिन जा ॿिया खोड़ सारा मुतालबा आहिनि उहे बि अञा ताईं हुकूमत हल नथी करे, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो त मुतालबनि जे हल ताईं हुननि जो एहतजाज जेको आहे सो जारी रहंदो। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशरफ फिरोज़।